लतीफ सरकार फरमायो दूर तनी खां लदे जन जी नागे मुहड़ मलीर दे पखा तन पापिंद खां परे पराह अॾे छागतनी जी छॾ जेके धनारऊं धार चरने सोनो लतीफ तो चवई उन्हनि जे वेझो न वञजा, उन्हनि जे महफ़िल में न वञजा, उन्हनि जे संगत में न अचजा, उन्हनि जे मिठड़िन मिठड़िन ॻाल्हियुनि में न अचजा। वक्त कोन्हे न त उहा तोखे हदीस पढ़ी ॿुधायां हा। जॾहिं मुझे मदीने जे मीर सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम मस्जिद नबवी में वेही करे ऐलान कयो त मां मुस्तफ़ा केॾी महिल अर्शन ते हूंदो हा, केॾी महिल अर्शन खां मथे हूंदो हा, कॾहिं राति पंहिंजे यार वटि, कॾहिं ॾींहुं पंहिंजे यार वटि। त उते हिकिड़ो शख्स आहे जेको ज़ाहिर में त मुस्लमान आहे लेकिन अंदर जो खुंडरो आहे। उथी करे चयो थो या रसूल अल्लाह इत्तकुल्लाह, या रसूल अल्लाह इत्तकुल्लाह, ऐ अल्लाह जा नबी खुदा खां डिॼो, ऐ अल्लाह जा नबी खुदा खां डिॼो। एॾा अमीर उमर देर कोन थो करे ऐं तो तलवार कढे या रसूल अल्लाह इजाज़त मिले अहिड़े पलीत खे जीअण जो हक़ ई न आहे जेको मुझे मुस्तफ़ा के तो चवे तो खुदा जो खौफ कर। जे मुझे मुस्तफ़ा के न हुजे त कायनात में ॿियो केरु खुदा जो हक़ जो रस्तो न। लेकिन मुझे मुस्तफ़ा जो जवाब ॿुध। मुझे करीम मुस्तफ़ा फरमायो उमर अबू बकर उस्मान अली तलहा ज़ुबैर बिलाल खामोश थियो, इनखे वञण ॾियो। हुजूर फरमायो हदीस चैलेंज करण जे लाइ तैयार हा। हुजूर फरमायो इनखे वञण ॾियो, क़यामत ताईं इन जो नस्ल अचणो आहे, क़यामत ताईं उन जो नस्ल अचणो आहे। हुजूर फरमायो इन जे नस्ल मां माण्हू इबादत एतिरी कंदा जो सादड़ा माण्हू उन्हनि जी इबादत ॾिसी चवंदा त हेड़ा इबादत गुज़ार। उन्हनि जा रोज़ा, उन्हनि जूं निमाज़ूं, उन्हनि जा मुंहिंजा दोस्त अज़ीज़ जुद ॾिसी करे सादड़ा माण्हू चवंदा हेॾा वॾा। पर मुंहिंजे करीम मुस्तफ़ा फरमायो उन्हनि जी पहचान हिकिड़ी आहे, मुनाफ़िकनि जी पहचान हिकिड़ी आहे। या रसूल अल्लाह कहिड़ी? मुंहिंजे मदीने जे मीर फरमायो उन्हनि जे आॾो मुंहिंजे अदा अलीअ जो ज़िक्र कजो, मुंहिंजे अलीअ जूं ॻाल्हियूं कजो, मुंहिंजे अलीअ जी तारीफ़ कजो। पोइ जेकॾहिं ॿुधण सां गुलाब जे गुल वांगुरु टिड़ी पवन पक समझजो त ईमान वारा आहिनि। पर जे ॿुधण सां बूत ख़राब कनि यकीन समझो इन नस्ल जा पोइ लॻनि।